الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله هي الآداب النبوية जेको असांजो सिलसिलो आहे अॼो को 33 हिसो आहे जेको इहो जुमे जे रोज़ो माण्हू को ख़ासि करे अचे जुमे जे ॾींहुं रोज़ो रखे ऐं इहो शरीयत में जाइज़ न आहे। ॾिसो जुमे जो ॾींहुं तमामु फज़ीलत उन जी वॾी आहे ऐं ईद जो ॾींहुं आहे हर मुस्लमान जो जुमे जे ॾींहुं ईद आहे। असां आदाब नबवी में पहिरियों हिसो ॿुधायूं 33 आहे ऐं नबी करीम असांखे झले थो त अकेलो इन ॾींहं खे करे माण्हू रोज़ो न रखे, छो जो ईद जो ॾींहुं आहे, ईद ईअं मुस्लमान जी ईद आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घरवारी ॾे हिकिड़ी में अंदरि दाख़िल वियो त उन खे पुछईं त उन चयसि मूंखे अॼु रोज़ो आहे। चईं त कल्ह रोज़ो रखियो ई? चईं न। सुभाणे रोज़ो रखंदीअ? चईं न। चईं त पोइ रोज़ो छोड़। हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त ला तख़ुस्सू यौमल जुमअति बिसियाम, यानी को ख़ासि ॾींहुं जुमे जे करे छॾियो ऐं ॿियनि ॾींहंनि खे छॾे जुमे जे ॾींहुं रोज़ो रखो न। उलमा जो चवणु आहे त हा, इंसान को कंहिंजी आदत हुजे हिकु ॾींहुं छॾे हिकु ॾींहुं रोज़ो रखे, हिकु ॾींहुं सॼे साल ईअं करे त पोइ उन में जे जुमो अची थो वञे त पोइ उन में का ॻाल्हि कान्हे, पोइ उन में इनशा अल्लाह जाइज़ आहे। या त मिसाल जो आशूरा जेके असां रोज़ा रखूं था उहो जुमो अची वियो त उन में बि इनशा अल्लाह को हर्ज कोन्हे, छो जो इहो सबबु थी हिकिड़ो ठही वियो। मिसाल असीं 9 तारीख़ हज ज़ुल्हिज जी जेकी माण्हू हज कंदा आहिनि, अरफ़ा ते बीहनि था, उहो ॾींहुं जुमो अची वियो त पोइ असीं जुमे ॾींहुं रोज़ो रखंदासीं। ईअं इहो ज़वात सबबु, पर जे ईअं तूं यानी ख़ासि ॿिया ॾींहं छॾे न ख़मीस ते रोज़ो रखी न सूमर ते रखी ऐं ख़ासि छॾे ॿियनि खे ऐं जुमे ॾींहुं रखी त पोइ इहो जाइज़ न आहे, छो जो नबी करीम जी झल आहे। हुन पंहिंजे घरवारी खे जंहिंमहिल वियो घर ॾे त उन चयसि मूंखे अॼु रोज़ो आहे, त उनखे चईं त कल्ह बि रोज़ो रखियो ई? चईं न। छंछर ते रखंदीअ? चईं न। चईं पोइ ईदन अफ़्तरी, पोइ रोज़ो भंज। ऐं इहो छाजे लाइ? छो जो ख़ासि हिकिड़े ॾींहं खे जुमे जे ॾींहुं न आहे ईअं करिणो। हा ठीकु आहे, इन उलमा चयो त कंहिं औरत खे मिसल रोज़ा खे रमज़ान जा रहिजी विया त पोइ उहो जुमे खां वठी शुरू करे थी त ठीकु आहे, पर ख़ासि करे ईअं न रखे, यानी ख़मीस ते बि रोज़ो न रखे, छंछर ते बि न रखे ऐं जुमे ॾींहुं रखे, इहो बि जाइज़ न आहे। हा शुरू थी करे थी ऐं अॼु ठीकु आहे, तबियत सही आहे त पोइ जुमो छंछर आचर शुरू करे जो रमज़ान जा जेके रोज़ा रहियल आहिनि, पोइ मर्द हुजे या औरत हुजे जेके रोज़ा रहिजी था वञनि त ईअं थी सघे थो। बाक़ी ख़ासि करे ॿिया ॾींहं छॾे ऐं इंसान इन जुमे जे ॾींहुं रोज़ो रखे, इहो नाजाइज़ आहे। ॾिसो रोज़ो केॾो फज़ीलत आहे, भलो अमल आहे, पर न उहो बि असांजे नबी जे चवण ते असांखे हलिणो आहे। जीअं नबी करीम असांखे चयो अतीउ अल्लाह अतीउ रसूल, त उलुल अम्र मिनकुम, अल्लाह रसूल जो पंहिंजे उमरा जेके उन्हनि जो चवण ते हलो। त हाणे असां नबी जे चवण खां वठी कीअं ॿाहिरि निकिरूं? जो नबी करीम चयो आहे रोज़ो रखो त रखंदासीं, रोज़ो न आहे रखिणो त न आहे रखिणो असांखे। त उलमा चवनि था छो जुमे जे ॾींहुं नफ़ली रोज़ो छो झल आहे? छो जो हुननि चयो त जुमो हिकिड़ो ईद आहे असांजी ऐं उन ॾींहुं तूं नफ़ली रोज़ो रखी तूं रोज़े में हूंदे ऐं इहो मुस्लमाननि जी ईद आहे ऐं उन टाइम ते तूं न खाई न पी, इन जे करे ऐं इबादतूं जेके आहिनि उहे असांखे नबी करीम जी तरफ़ां ईंदियूं आहिनि, त नबी करीम हिन शइ खां झले वियो आहे त असांखे जुमे ॾींहुं सिर्फ़ु ख़ासि उनखे हिकिड़े ॾींहं में यानी छॾे जे माण्हू ॿिया ॾींहं आहे उन ॾींहुं रोज़ो रखे त इहो जाइज़ न आहे। असांखे त नबी जे चवण ते हलिणो आहे। त नबी करीम ॾे हिकिड़ो माण्हू आयो न, ॿाहिराड़ी जो जंग जो बदू आहे, उन चयोसि या रसूल अल्लाह मां मुस्लमान थियण खे चाहियां त मूंखे छा खपे? चईं त तोखे कलमो पढ़ंदो? चईं पढ़ा मूंखे कलमो। चई ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु मुहम्मद रसूलुल्लाह। हुन पढ़ियो। चयो इन अली गैरहा, चई ॿी बि का शइ आहे? चई हा, हज आहे हिकिड़ो दफ़ो, लिमन इस्तता इलैहि सबील। चई अव गैर ज़ालिक, ॿियो बि को आहे? चई हा सियाम, रमज़ान जा 30 रोज़ा रखणा अथई। चई त अव गैरहा, यानी ॿी बि का शइ आहे? चई इला अंत तो, अॼु तूं वधीक रखणु चाहींदो त हुनखे यानी ॿी का शइ वधीक न ई करणी, न वधीक कोन रखंदो, फ़र्ज़ु बसि। चईंसि वरी ॿियो, चई निमाज़ 5 वक़्तु पढ़णा अथई, फ़र्ज़ु पढ़णा अथई 5। चई उन खां वधीक, चई जे वधीक तोखे सुनतूं नफ़लूं पढ़णियूं अथई त भली पढ़। चई न मूंखे फ़र्ज़ु ई काफ़ी आहिनि। त ईअं सभु शइ पुछी पोइ वरी हुन हली वियो। चई मां अज़ीद आला ज़ालिक, मां इन खां वधीक कुझु न पढ़ंदुसि, इहे बसि पढ़ंदुसि जेके तो ॿुधाया रोज़ा हज ज़कात सभु मां ॾींदुसि, वधीक का शइ न कंदुसि। त जंहिंमहिल वियो हलियो
त नबी करीम साहिबनि खे चयो मन अराद यंदुर इला रजुल मिन अहलिल जन्नत फलयंदुर इला हादा, जेको जन्नती ॾे ॾिसे त हिन ॾे ॾिसे। हाणे उलमा चवंदा इहो त रुॻो नफ़िला हा न कई, सुनतुनि जा बि न कई, बसि चई फ़र्ज़ मां पढ़ंदुसि, ऐं ज़कात बि जेको थींदी बसि उहो वधीक सदका न कढंदुसि, रोज़ा चई रोज़ा फ़र्ज़ी रखंदुसि, वधीक न रखंदुसि। त नबी करीम हिन खे जन्नत जो मिसाल ॾिनो, चई त इहो छो जो इंसान खे अलाह ताला इहे शयूं घुरियूं आहिनि, इहे ई हुन असां खां घुरियूं आहिनि। पर जे असीं ॾोह न कयूं, जे असीं ॾोह कंदासीं त हाणे असांखे उन ॾोहनि खे ख़तमु करण जे लाइ असांखे ॿी शयूं ॿिया अमल सालिह खपंदा। छो जो अलाह ताला क़ुर में चए थो इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, जेके ॾोह हूंदा, बुरायूं हूंदियूं, उन्हनि खे भला अमल जेके उहे उन्हनि खे ख़तमु कंदा। सो इहो असांखे इन जे करे करिणो थो खपे। बाक़ी जेको इंसानु चए थो न मां ॾोह कोन कंदुसि, न हराम खाईंदुसि, न ग़लति ॾिसंदुसि, न काश बि, पोइ उहो फ़र्ज़ु ई उनखे या तौहीद सिखणु ऐं अलाह खां सवाइ न आहे शिरक, न बिदत, न का शइ करणी, उन जे लाइ इहा ई काफ़ी आहिनि। पर इहो केरु पाण एतिरो करे सघंदो जो बिल्कुलु ॾोह न करे। हर इंसानु गुनाहगार, गुनाह थियनि था इंसान खां, तंहिंजे करे इंसानु ज़रूरु अमल सालिह हुजे, इंसान खे अमल सालिह हुजे त जे हुन ॾोह जेके आहिनि उहे आसे पासे उन्हनि में ख़तमु थी वञनि, जेके भलायूं हूंदसि त बुरायूं उन सां ढकिजी वेंदियूं। सो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए, उहे हक़ु ॾेखारे, तौहीद सेखारे, इल्मु शरई सेखारे, ऐं उन ते असांखे हलण जी तौफ़ीक़ ॾिए। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।